بسم الله الرحمن الرحيم अल्लाह ताला जे नाले सां शुरू करियां थो जेको निहायत महिरबान बाजारो आहे। لا أقسم بيوم القيامة मूंखे कसम आहे क़यामत जे ॾींहं जो, ولا أقسم بالنفس اللوامة ऐं मूंखे कसम आहे उन नफ़्स जो जेको पाण खे घणी मलामत कंदड़ आहे। أيحسب الإنسان أن لن نجمع عظامه छा इंसान यानी काफ़र भाए थो असीं हरगिज़ उन जा हॾा गॾु न कंदासीं। بلى قادرين على أن نسوي بنانه हा असीं उन जी आङुरियुनि जे हॾनि बराबरि करण ते क़ादिर आहियूं। بل يريد الإنسان ليفجر أمامه बल्कि इंसान गुनाहनि ते हमेशगी करणु चाहे थो। يسأل أيان يوم القيامة इहो सवाल करे थो त क़यामत जो ॾींहुं कॾहिं थींदो। فإذا برق البصر وخسف القمر وجمع الشمس والقمر पोइ जॾहिं अखि ख़ौफ़ खां हैरान थींदी ऐं चंड बेनूर थींदो ऐं सिज ऐं चंड गॾु कया वेंदा। يقول الإنسان يومئذ أين المفر उन ॾींहुं इंसान चवंदो फ़िरार थियण जी जाइ किथे आहे। كلا لا وزر ख़बरदार का बि पनाह जी जाइ न हूंदी। إلى ربك يومئذ المستقر उन ॾींहुं तव्हांजे रब ॾांहुं मोटण जी जाइ हूंदी। ينبأ الإنسان يومئذ بما قدم وأخر उन ॾींहुं इंसान खे संदसि अॻियां पोयां अमल ॿुधाया वेंदा। بل الإنسان على نفسه بصيرة ولو ألقى معاذيره बल्कि इंसान पंहिंजे नफ़्स खे पाण चङी तरह ॾिसंदड़ आहे जो तूणी उहो पंहिंजा उज़र पेश कंदो। لا تحرك به لسانك لتعجل به إن علينا جمعه وقرآنه रसूल अरबी तव्हां पंहिंजी मुक़दस ज़बान खे वही रब्बानी जी तकमील खां अॻ में तकड़ करे न हलायो। बेशक उन खे तव्हांजे सीने में जमा कराइण ऐं ज़बान सां किरत कराइण जो ज़िम्मो असां ते आहे। فإذا قرأناه فاتبع قرآنه ثم إن علينا بيانه पोइ जॾहिं असीं उन खे पढ़ी मुकमल करियूं पोइ तव्हां उन पढ़ियल जी ताबेदारी करियो। उन खां पोइ बेशक असांजे ज़िम्मे उन जो बयान आहे। كلا بل تحبون العاجلة وتذرون الآخرة ख़बरदार बल्कि तव्हां यानी काफ़र दुनिया सां मोहबत रखो था ऐं तव्हां आख़िरत खे छॾे ॾियो था। وجوه يومئذ ناظرة إلى ربها ناظرة कुझु चेहरा क़यामत जे ॾींहुं ख़ूबसूरत ऐं ताज़ा हूंदा जेके पंहिंजे रब जो दीदार कंदड़ हूंदा। ووجوه يومئذ باسرة تظن أن يفعل بها فاقرة ऐं कुझु मुंहुं उन ॾींहुं बदसूरत ऐं मायूस हूंदा खेनि तवक़ हूंदी त मुसीबतुनि जे करे संदन चेल टुटंदी। كلا إذا بلغت التراقي وقيل من راق ख़बरदार जंहिं वक़्तु साह निड़ीअ ते पहुचंदो ऐं चयो वेंदो आहे को फीणो रखंदड़। وظن أنه الفراق والتفت الساق بالساق इहो यकीन कंदो त बेशक इहा जुदाई आहे ऐं हिकु पिनी ॿी पिनीअ सां मिली वेंदी। إلى ربك يومئذ المساق उन ॾींहुं उन माण्हू खे तव्हांजे रब ॾांहुं मोटण आहे। فلا صدق ولا صلى ولكن كذب وتولى ثم ذهب إلى أهله يتمطى पोइ उन शख़्स न सच खे मञियो ऐं न निमाज़ पढ़ी पर उन कूड़ो सम्झो ऐं पुठ ॾिनी। उन खां पोइ आख़िरजी पंहिंजे घर वारनि ॾांहुं वियो। أولى لك فأولى ثم أولى لك فأولى तुंहिंजी तबाही अची पहुती उन खां पोइ तुंहिंजी तबाही अची पहुती। أيحسب الإنسان أن يترك سدى छा उहो इंसान भाए थो त उन खे आज़ादु छॾियो वेंदो। ألم يك نطفة من مني يمنى
छा उहो इंसान हिकु नुत्फ़ो न हो जेको चलायो वियो ثم كان علقة فخلق فسوى उनखां पोइ उहो दिग थियो पोइ उनखे पैदा कयो पोइ उनखे दुरुस्त कयो فجعل منه الزوجين الذكر والأنثى पोइ उन मां ॿ क़िस्म यानी मर्द ऐं औरत पैदा कया أليس ذلك بقادر على أن يحيي الموتى छा उहो मुअल माण्हुनि खे ॾियारे नथो सघे यकीनन उहो क़ादिर आहे